अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आवां सारा सुमरो आइन बुलेटिन में असां सां गॾु साथ दींदो सरदार लाखो। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त आईनी अदालत ठाहे शहीद बेनज़ीर भुट्टो जो ख्वाब पूरो कयो आहे। उम्मीद आहे त आईनी अदालतूं अहिड़ो कमु कंदियूं जंहिंसां आवाम जो एतमाद बहाल थिए। नथा चाहियूं त अदालत टेम ठाहे समोसनि जा रेट बि मुक़ररु करे। आईनी अदालतुनि जे जजनि ते वॾी ज़िम्मेवारी आयद थिए थी। आईनी बेंच जे क़याम सां सुप्रीम कोर्ट तां ॿार घटिजंदो। मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में योम तासीस जे जलसनि खे वीडियो लिंक ज़रिए ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त कानून साज़ी करणु पार्लियामेंट जो कमु आहे। कंहिंखे बि पार्लियामेंट जे कम में मदाख़लत जी इजाज़त न ॾींदासीं। अरिड़हीं तरमीम हाणे सूबनि खे ख़ुदि मुख़्तियार बणायो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे कमज़ोर तबक़नि खे मज़बूत कयो। पीपल्स पार्टी अवामी मसइलनि जे हल लाइ कोशिशूं करे पई। मुल्की तरक्की में सभिनी खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुर्जे। पाकिस्तान इंसानी हक़नि बाबति हाई कमिश्नर जे बयान खे रद्द करे छॾियो। परॾेही खाते जे तर्जुमान चयो आहे त 27 तरमीम ते गॾियल क़ौमनि जी गिणती मुनासिब न आहे। इंसानी हक़नि जो हाई कमिश्नर ख़ुदि मुख़्तियार फ़ैसिलनि जो एहतराम करे सियासी तहसिब ऐं ग़लति मालूमात जे बयान ते तबसरनि खां पासो कयो वञे। गॾियल क़ौमनि जे इंसानी हक़नि बाबति हाई कमिश्नर जे बयान जे रद्दअमल में परॾेही खाते जे तर्जुमान वधीक चयो आहे त बयान में पाकिस्तान जे मौक़िफ़ ऐं ज़मीनी हक़ीक़तुनि खे शामिल नाहे कयो वियो। पाकिस्तान इंसानी हक़नि आज़ादनि ऐं कानून जे हुक्मराननि जे तहफ़ुज़ वारे अज़म ते क़ाइमु आहे। पाकिस्तान ऐं मिस्र में ग़ज़ा अमन लाइ गॾियल किरदारु अदा करण ते इत्तिफ़ाक़। इस्लामाबाद में ॿिन्ही मुल्कनि जे परॾेही वज़ीरनि जी मुलाक़ात। ग़ज़ा ऐं अफ़गानिस्तान सूरतहाल समेत गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ॻाल्हि ॿोल। मिस्री परॾेही वज़ीर सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इसहाक़ डार चयो आहे त मिस्र जे परॾेही वज़ीर सां वापार खे हथी वठण ते ॻाल्हि ॿोल थी आहे। ॿिन्ही मुल्कनि में दिफ़ा, सक़ाफ़त ऐं अवामी राबतनि जे शोबनि में तावन वधाइण ते इत्तिफ़ाक़ कयो वियो आहे। ग़ज़ा जंगबंदी में मिस्र जे किरदार ते साराहियूं था। पाकिस्तान मुस्लिम दुनिया में मिस्र खे अहम शिराकतदार समझे थो। पिशावर में एफसी हेडक्वार्टर ते धमाके जी जांच में अॻु भराई। नादरा पारां हमले में मुलविस 3 दहशतगर्द अफ़गान शहरी हुजण जी सुञाणप। ज़रियनि मूजिबि हिन वक़्त ताईं 100 खां वधीक शकी माण्हुनि खे जांच मुकमल कई वई आहे। आपघाती बमबारनि जे इस्तेमाल हेठि का बि मोबाइल फोन न हुई। इतलात वारे वज़ीर अता तारड़ चयो आहे त केबीके में दहशतगर्दी ऐं सियासत जो गठजोड़ आहे। सूबाई हुकूमत नाकाम थी चुकी। केतिरियूं ई माफ़ियाज़ कमु कनि पयूं। मंशियात जो पैसो दहशतगर्दी लाइ इस्तेमाल थी रहियो आहे। नॉन कस्टम पेड गार्डन ख़िलाफ़ कार्रवाई सूबाई हुकूमत खे करणी आहे। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अता तारड़ वधीक चयो आहे त केपीके में अॼु बि अफ़गान तालिबान जी हिमायत में बयान अची रहिया आहिनि। जे मुल्क जी सरज़मीन असांजे ख़िलाफ़ इस्तेमाल थी उन सां मोहबत सम्झ में नथी अचे। वज़ीर आला केपीके अडियाला जेल ॿाहिरां बिही नारा त हणे थो, पर दहशतगर्दी जे ख़िलाफ़ को बि बयान नथो ॾिनो वञे। पीपल्स पार्टी क़ाइमु थियण ते 58 साल मुकमल थी विया। अॼु पार्टी जो योम तासीस मल्हायो पियो वञे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो तरक़ी पसंदनि सां गॾिजी पीपल्स पार्टी जो बुनियादु विधो। अटे लटे अॼु जे नारे पार्टी खे सॼे मुल्क में मक़बूल बणायो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मुल्क जो पहिरियों चूंडियल वज़ीर आज़म बणियो ऐं मुल्क खे मुतफ़िक़ा आहिन ॾिनो। ज़ियाई आमनियत में ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे फाही ते चाढ़े मुल्क खे अवामी लीडर खां महरूम कयो वियो। शहीद भुट्टो खां पोइ पार्टी जी क़यादत बेनज़ीर भुट्टो संभाली। 2 भेरा वज़ीर आज़म थी जनरल मुशर्रफ जो बहादुरी सां मुक़ाबिलो कयो। बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ बिलावल भुट्टो ज़रदारी पार्टी जे कमांड संभाली ऐं पार्टी खे ॿीहर मुनज़्ज़म कयो। मीरपुर साकरो वेझो कार जे टक्कर में वाटड़ो नौजवान फौत। फौती नौजवान जी सदाम हुसैन माशी तौर सुञाणप। इस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बैदि लाश घर पहुचण ते कोराम। नूरियाबाद वेझो मोटरवे ते कराची खां हैदराबाद वेंदड़ 4 गाॾियुनि विच में टक्कर। 4 ॼणा ज़ख़्मी। हादसे सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई। मुझो जमालो जतन सां मुझो जमालो आ सिंध सां ये सिंधड़ी सुन लाल जी जे मेरो जो लाल लतीफ जो। मेरा टीवी जे सते सकाफ़ती ॾिहाड़े जूं तयारियूं जारी। शहर शहर जागरता प्रोग्राम, राग रंग जूं महफ़िलियूं ऐं मच कचहरियूं। मकली जी तारीख़ी माग ते मच कचहरियूं। फनकारनि माण्हू झूमाए छॾिया। अगड़ा में पढ़ो लिखो हुनुर सिखो ऐं नशो छॾियो जे सरे हेठि मच ते मेड़ा को सवे माण्हू शरीक।
डिगड़ी, दड़ो, मोरो, नौदेरो, रेरो लाल ऐं ॿियनि शहरनि में सकाफ़ती तक़रीबूं फनकारनि सुर विखेरिया। स्कूली शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि पारां टेबलोज़ ऐं खाका पेश, हर तरफ़ रंग झरकी पिया। सकाफ़ती ॾिहाड़ो भरपूर नमूने मल्हाइण जो अज़म।